अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत चूंड सुधारण लाइ नून लीग ऐं पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त इस्तीफ़ाउनि जी सियासत ख़तम थी वई। मरियम नवाज़ जी ॿाराणी सियासत नून लीग खे किथां जो न छॾींदी। ॿारनि जी ख़्वाहिश पूरी करण लाइ मुल्क खे दाव ते लॻाए नथो सघिजे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरीअ चयो त इदारनि ख़िलाफ़ वञण सां नून लीग पंहिंजी सियासत खे नुक़सानु पहुचाए रही आहे। वज़ीर आज़म अपोज़िशन खे सम्झायो हुयो त तव्हांजो ज़िद जो फ़ाइदो हुकूमत खे थींदो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त ही पाण चवंदा हुया त महांगाई थिए त उनजो मतिलबु वज़ीर आज़म चोर आहे। जेसी ताईं ही नाअहल टोलो मुल्क ते मरियल हूंदो तेसी ताईं अटो, खंडु, तेल, दवाऊं ऐं ॿियूं शयूं सस्तियूं न थींदियूं। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त वज़ीर आज़म कर्ज़ बाबति कमीशन जोड़ी, पर उन जी रिपोर्ट हींअर ताईं न आई आहे। आम वापे जे शयुनि अघनि में रिकॉर्डवाद मुल्क में महांगाईअ जी रफ़्तार 15% खां वधी वई। शुमारियती खाते मूजिबि हफ़्ते दौरान अटे, खंडु, दालनि, गीह, टमाटनि, मुर्गीअ समेत 22 शयूं महांगियूं थियूं। मुर्गीअ जे अघ में 22 रुपया फ़ी किलो वाधि। सहाफ़ी अजय कुमार जे क़त्ल ख़िलाफ़ सालिया पट खां सखर ताईं एहतिजाजी मार्च शुरू। शहरियुनि, सहाफ़ियुनि, वकीलनि, सिविल सोसाइटी, सियासी, समाजी ऐं क़ौम परस्तनि जी शिरकत। मार्च में मक़तूल सहाफ़ी अजय कुमार जो वालिद दिलीप कुमार, नियाज़ कालाणी, नहमत खोड़ो ऐं ॿिया शरीक। वफ़ाक़ी हुकूमत हायर एजुकेशन कमीशन जे चेयरमैन तारिक बनवारी खे उहिदे तां हटाए छॾियो। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां HEC चेयरमैन खे हटाइण जो नोटिफिकेशन जारी। ऑल सिंध एजुकेशन लॉयर स्टाफ एसोसिएशन ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुलाज़िमनि पारां यूनियन ऑफिस खां हिकु एहतिजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि मोहम्मद अशरफ डायरी, हाजी मुख़्तियार मला ऐं ॿियनि चयो त पाण खे सदर सॾाईंदड़ वज़ीर कीरियो ऐं ॿियनि मरहूम दरिया ख़ान जमालीअ जे ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ऐं तंज़ीम जे मर्कज़ ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त उन्हनि खे तंज़ीम मां ख़ारिज कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज कयो वेंदो। मोरो भरसा ॻोठ एसब जो रहवासी महरदीन बुगियो मीडिया खे ॿुधाईंदे चयो त असांजी ज़रई ज़मीन 6 एकड़ आहे, जेका देह पुराणो गचेरो में आहे, जंहिं ते करीम बख्श बुगियो, अब्दुल अज़ीज़ बुगियो, नजमदीन बुगियो ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो आहे। जॾहिं त असां अॼु उन्हनि कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई त कब्ज़ा माफ़िया ॾमिरिजी पिया ऐं असां पंहिंजे ज़मीन ते कणक जो लाभारो कयो पए त हथियारनि सां गॾु उन्हनि मूं ते ऐं मुंहिंजे पुट ते हमिलो कयो, जंहिं ते उन्हनि चयो त असां अहिड़ी रिपोर्ट गचेरो थाणे तो बि लिखाई आहे, पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आई। नवाबशाह में अवामी पार्टी बलोचिस्तान जे ज़िले खुज़दार खां आयल रहनुमा मीर अकरम खान लहड़ी, मीर रियाज़ अहमद उमरानी, मुनीर अहमद बुज़ैन जो नवाबशाह जो दौरो कयो ऐं दौरे बाद अठहठमोरी प्रेस क्लब जे सदर कादिर बख्श बिरोही महिमाननि लाइ चांहि पार्टी कई, जंहिं मौक़े ते उन्हनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अवामी पार्टी बलोचिस्तान में अमन अमान क़ाइमु कयो आहे। वज़ीर आला जाम कमाल सूबे अंदरि तरक़ियाती कमनि जो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे ऐं उन्हनि चयो त बलोचिस्तान हुकूमत सिहत ऐं तालीम ते ख़ुसूसी तवजह ॾिनी आहे ऐं उन्हनि चयो त जाम कमाल साहब 5 साल हुकूमत पूरी कंदो। सकरन में तालका अस्पताल जे वैक्सीनेटरनि जा ॿियनि सूबनि जी नाए स्केल न ॾियण ख़िलाफ़ मुसलसिल 15 ॾींहं बि शकील अहमद मक्सी, इमाम अली लाको ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त असांखे ॿियनि सूबनि जीअं 6 स्केल मां अपग्रेड करे नाए स्केल में कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। जाम साहब डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर खाते पारां ॻोठ सुखियो खान शहर में 1 ॾींहं वारो फैमिली हेल्थ मेलो लॻायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह असिस्टेंट कमिश्नर दौड़ अब्बास अली दायो ऐं पॉपुलेशन ज़िले शहीद बेनज़ीराबाद ऑफिसर रियाज़ अहमद शर कयो, जंहिंमें ज़िले जे मोबिलाइज़रनि कैंप में शिरकत करे फैमिली प्लानिंग बाबति आगाही ॾिनी, जॾहिं त समाजी अॻवाननि मंठार शर, गुल मोहम्मद शर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे अजरक जा तहफ़ा पिणु पेश कया। समाजी राब्ता ऐं तालके खे हथी ॾियारण जे सिलसिले में गिबचाणी वेझो ॻोठ शहीद मीर हसन खोसो में सरदार मीर हसन खोसो ऐं अब्दुल अज़ीज़ खोसो पारां मोहब्बतुनि जा मेला मचाइण ऐं रूह रिहाण रचाइण लाइ इलाइक़े जे समाजी, अदबी ऐं सियासी शख़्सियतुनि
सरदार एहसान अली बिरोई, रईस खुरम यार बिरोई ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ीन जे मान में आजिया तक़रीब कोठाई वई। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।